वॾे वज़ीर 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस जी साराह कई आहे। मुराद अली शाह चयो त ॿारनि सां ज़्यादती केसनि खे बर्दाश्त न कंदसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची में ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी हिकु वॾी कामयाबी आहे। मुराद अली शाह चयो त हिन वक़्त ताईं रुको 7 मुतासिर साम्हूं आया आहिनि। पुलिस खे ॿिनि मुतासिरनि जी ॻोल्हा करणु घुर्जे। अवां खे ख़बर ॾींद पिया वॾे वज़ीर 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस जी साराह कई आहे। संदसि चवणु हो त ॿारनि सां ज़्यादती सिंध हुकूमत लाइ क़बूलनि जोगी नाहे। मुराद अली शाह चयो त ॿारनि सां ज़्यादती केसनि खे बर्दाश्त न कंदसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची में ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी हिकु वॾी कामयाबी आहे। मुराद अली शाह चयो त हिन वक़्त ताईं रुको 7 मुतासिर साम्हूं आया आहिनि। पुलिस खे ॿिनि मुतासिरनि जी ॻोल्हा करणु घुर्जे। संदसि चवणु हो त ॿारनि सां ज़्यादती सिंध हुकूमत लाइ क़बूलनि जोगी नाहे। वॾे वज़ीर 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस जी साराह कई आहे। मुराद अली शाह चयो त ॿारनि सां ज़्यादती केसनि खे बर्दाश्त न कंदसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची में ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी हिकु वॾी कामयाबी आहे। मुराद अली शाह जो चवणु हो त हिन वक़्त ताईं रुको 7 मुतासिर साम्हूं आया आहिनि। पुलिस खे ॿिनि मुतासिरनि जी ॻोल्हा करणु घुर्जे। संदसि चवणु हो त ॿारनि सां ज़्यादती सिंध हुकूमत लाइ क़बूलनि जोगी नाहे। वॾे वज़ीर 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस जी साराह कई आहे। वॾे वज़ीर 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी ते पुलिस जी साराह कई आहे। मुराद अली शाह चयो त ॿारनि सां ज़्यादती केसनि खे बर्दाश्त न कंदसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कराची में ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी हिकु वॾी कामयाबी आहे। मुराद अली शाह चयो त हिन वक़्त ताईं रुको 7 मुतासिर साम्हूं आया आहिनि। पुलिस खे ॿिनि मुतासिरनि जी ॻोल्हा करणु घुर्जे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी आगाह कजो। बिल्कुल मारी जेका चाइल्ड अब्यूज़ केसनि जी जेका सूरत हाल आहे उनमें 100 खां वधीक ॿारनि सां जेका ज़्यादती आहे जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी ते वॾे वज़ीर पुलिस खे शाबाशी आहे। संदसि चवणु आहे त अहिड़नि केसनि जी कंहिं सूरत में ॻाल्हि जेका बर्दाश्त जोगी न आहे उहे अहिड़ो मामिलो बर्दाश्त न कंदो। त कराची में ॿारनि सां ज़्यादती कंदड़ जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी हिकु वॾी कामयाबी आहे ऐं हिन महिल ताईं रुगो 7 जेके मुतासिर आहिनि उहे साम्हूं आया आहिनि ऐं पुलिस बाक़ी मुतासिरनि जी ॻोल्हा करे रही आहे। त जवाबदारनि जे ख़िलाफ़ जेकी शाहिदनि जी बुनियाद ते जेको केस अदालत में वॾे वज़ीर चवणो त मोकिलिया वञनि ऐं केस रोज़ानी बुनियाद ते केसनि जी जेका अॻुभराई आहे उन ते रिपोर्ट ॾिनी वञे। त सिंध हुकूमत ॿारनि जी ज़्यादती जे हवाले सां मामला जेके आहिनि उनखे कंहिं तरह सां क़बूल न कंदी। ॿारनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां सिंध हुकूमत जेके क़दम खयां आहिनि ऐं पुलिस जेका जवाबदारनि खे सज़ा ॾियण में जेका भरपूर क़दम खणे ऐं शहर में कंहिं बि क़िस्म जा जेके अहिड़े दरिंदे क़िस्म जा जेके इंसान आहिनि उन्हनि जे लाइ जॻह न आहे ऐं अहिड़ा वाक़िया फौरी तौर ते उन्हनि खे मुंझ वञण जे हवाले सां जेके मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। जी महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।